जी दोस्तों, असां जेका प्रीवियस प्रॉब्लम्स में असां जेका सीखी थी वो आहे असांजी बाइनरी नंबर्स जी छा असांजी एडिशन ही। ठीक है दोस्तों, हाणे असांजो अॼु जो जेको वीडियो आहे उहो आहे असांजो बाइनरी नंबर्स जे सबट्रैक्शन ते आहे। हाणे दोस्तों बाइनरी नंबर्स जी सबट्रैक्शन कीअं थींदी आहे, अचो त ॾिसूं। 1 1 0 1 1 एंड 1। ठीक है दोस्तों, हाणे ॾिसो या 1 मां असांजो हिक मां हिकु जेकॾहिं असां कट कंदासीं त छा थींदो, असांजो 0 बचंदो। ठीक है दोस्तों, त हिते छा असांजो 0 मां असांखे हिकु कट करिणो आहे। ठीक आहे, त हाणे इन मां असां 0 मां हिकु कट नथा करे सघूं त असां हिकु वठी ईंदासीं, हेॾे थींदा। ठीक आहे दोस्तों, हाणे हिकु असां हेॾे वठी ईंदासीं त असांजा छा थींदा, असांजा 10 थींदा। ठीक आहे दोस्तों, हाणे जेको आहे सो 10 बाइनरी नंबर में असांजे घणनि जे बराबरि हूंदा आहिनि, ॿिनि जे बराबरि हूंदा आहिनि। ठीक आहे दोस्तों, 10 बाइनरी नंबर सिस्टम जे अंदरि घणनि जे बराबरि हूंदा आहिनि, ॿिनि जे बराबरि हूंदा आहिनि। ठीक आहे दोस्तों, हाणे जॾहिं मां हिकु हेॾे वठी ईंदो त हेॾे थिया असांजा 10। त ठीक आहे, 10 मतिलबु छा असांजा 2। हाणे ॿिनि मां असांजो हिकु वञे दोस्तों त छा बचंदो, असांजो हिकु बचंदो। ठीक आहे दोस्तों, बाक़ी हिते जेको असांजो छा थियो, 0 थियो। साॻियो ई मां 0 लाइ रखां त हाणे हिकु आहे हिते, हाणे हिकु मां हिते 0 मतिलबु कुझु बि न आहे त साॻियो ई असां हिते हिकु लाइ रखंदासीं। ठीक आहे दोस्तों, त हाणे उमेदु आहे त हे जेको नंढिड़ो प्रॉब्लम हुयो अव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जी दोस्तों, हाणे असांजो जेको पहिरियों नंबर प्रॉब्लम हुयो असांजो उहो छा हुयो, बाइनरी नंबर्स जी सबट्रैक्शन ते हुयो। त हाणे उहो हिकु आसान प्रॉब्लम हुयो, उमेदु आहे त उहो अव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे हे जेको सबट्रैक्शन ते ॿियो प्रॉब्लम आहे, अचो ॾिसूं कीअं थींदो। 1 1 1 1 0 1। ठीक आहे दोस्तों, त हाणे बाइनरी नंबर जो आहे त हाणे असां छा कंदासीं, हिते कट जी निशानी आहे, इन जो मक़सदु इहो आहे त असां छा कंदासीं, कट कंदासीं। त हाणे हिकु मां असां हिकु कट कयूं त दोस्तों छा थींदो, असांजो 0 बचंदो। ठीक आहे दोस्तों, हाणे हिते हिकु मां असां 0 मतिलबु ॿुड़ी, माना हिकु मां असां 0 कट कयूं, साॻियो ई असांजो हिकु बचंदो। बाक़ी हिकु मां हिकु असां कट कयूं, छा थींदो, असांजो 0 बचंदो। त हिन जो जेको दोस्तों आंसर थींदो उहो थींदो असांजो 1 0। ठीक है दोस्तों, त उमेदु आहे त हे जेको प्रॉब्लम आहे अव्हांखे सम्झ में अची वेंदो।